मज़मून फिज़िक्स क्लास ॾहों बाब 13 सबक 3 आईनो मिरर। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल्ला महर। हिन वीडियो में जेको असां अॼु टॉपिक पढ़ंदासीं उहो आहे आईनो याने मिरर। तो प्यारा ॿारो, हिन टॉपिक खां पहिरीं असीं रिफ्लेक्शन ऑफ लाइट जो टॉपिक पढ़ियोसीं, जंहिंमें असां रोशनीअ जी मोट जे बारे में डिस्कस कईसीं। रोशनीअ जी जेका मोट आहे उहा कीअं थींदी आहे ऐं रोशनीअ जे मोट जा जेके कानून आहिनि उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो हींअर असीं पढ़ंदासीं मिरर। हीउ टॉपिक शुरू करण खां अॻु सिख्या जा मक़सद याने लर्निंग ऑब्जेक्टिव ऐं हीउ टॉपिक असां छो था पढ़ूं इहो पढ़ंदासीं। तो हिन टॉपिक जे सिख्या जा मक़सद आहिनि: नंबर पहिरियों, डिफाइन मिरर्स एंड क्लासीफाई देयर टाइप्स, याने आइननि जी वस्फ़ ऐं उन्हनि जा क़िस्म बयानु करणु। त आईना छा थींदा आहिनि ऐं उन खां पोइ उन्हनि जा कहिड़ा कहिड़ा क़िस्म थींदा आहिनि। नंबर ॿियो, आइडेंटिफाई एंड डिफरेंशिएट बिटवीन प्लेन एंड स्फेरिकल मिरर्स, याने साधन ऐं मुड़ियल शीशनि जे विच में फ़र्क़ु मालूम करणु। उन खां बाद में टियों नंबर, डिफाइन कॉनकेव एंड कॉन्वेक्स मिरर, याने लिकियल ऐं उपटियल आइननि जी वस्फ़ बयानु करणु। ठीकु आहे प्यारा ॿारो, हीउ टॉपिक पढ़ण जी छो ज़रूरत पवे थी? असां चऊं था वाई वी स्टडी दिस बिकॉज मिरर्स आर एसेंशियल इन अंडरस्टैंडिंग ऑप्टिक्स, क्रूशियल फॉर एप्लीकेशंस इन डेली लाइफ लाइक व्हीकल्स, मेकअप, आर्किटेक्चर एंड टेक्नोलॉजीज लाइक टेलीस्कोप एंड कैमरास। तो प्यारा ॿारो, हीअ असां इन जे लाइ पढ़ूं था त आईना ऑप्टिक्स खे सम्झण लाइ ज़रूरी आहिनि ऐं उन्हनि जो रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में घणो इस्तेमालु थिए थो, जहिड़ो क गाॾियुनि, मेकअप, फन तमीर, दूरबीन ऐं कैमरा में। याने ही जेके कुझु मिसाल असां ॾिना आहिनि प्यारा ॿारो, इन्हनि सभिनी में आईने जो इस्तेमालु थींदो आहे ऐं इहे सभई असां शयूं जेके आहिनि उहे रोज़मर्रा जी ज़िंदगीअ में इस्तेमालु कंदा आहियूं। प्यारा ॿारो, हींअर असीं हलूं था हाणे मिरर जे तरफ़ ऐं उनजी सभ खां पहिरीं असां उनजी डेफिनेशन खे डिस्कस कंदासीं। त डेफिनेशन में चवे थो, मिरर इज़ अ स्मूथ reflective surface that produces an image of what's in front of it. Mirrors are often made of glass with a metallic backing. तो प्यारा ॿारो, हिते चवे थो त आईनो हिकु हमवार अक्सदार सतह आहे जेको पंहिंजे साम्हूं मौजूदु शयुनि जी तस्वीर ठाहे थो। आईनो आमतौर ते शीशे जो ठहियलु हूंदो आहे जंहिंजे पुठियां धातुअ जो तह लॻल हूंदो आहे। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां मिसालनि जे ज़रिए हिन खे सम्झण जी कोशिशि कयूं त सभ खां पहिरीं तव्हां हिन तस्वीर खे ॾिसो। त हिन तस्वीर में छा थो थिए प्यारा ॿारो, त हिकिड़ो ही ॿारु आहे, इहो लाइट हणे थो हिन आईने ते ऐं उन आईने खां हीअ लाइट जेका आहे उहा मोट खाई करे कंहिं स्क्रीन ते पवे थी। हाणे प्यारा ॿारो, का बि जेका लाइट हूंदी आहे, काई बि शइ जेका हूंदी आहे, उहा मोट तॾहिं खाईंदी आहे जॾहिं उनखे को स्मूथ सरफेस मिले, याने उनखे का हमवार शइ मिले। तो प्यारा ॿारो, आईने जी बि जेको आहे त हमवार सतह थींदी आहे। उन खां पोइ ही छा कंदो आहे, ही लाइट खे रिफ्लेक्ट कंदो आहे। जीअं असां हिते पढ़ियोसीं त रिफ्लेक्टिव सरफेस, याने उनजो जेको सरफेस हूंदो आहे, याने उनजी जेका सतह हूंदी आहे उहा छा हूंदी आहे, उहा जेको आहे त रोशनीअ खे रिफ्लेक्ट कंदी आहे, याने मोट खाराईंदी आहे, मोटाईंदी आहे। ठीकु आहे। उन खां बाद में जॾहिं उहा रोशनी मोट खाए थी, उन खां बाद में उन आईने जे साम्हूं उन माण्हूअ जी तस्वीर जेको आहे त ठही पवे थी। हाणे मिसाल जे तौर ते जीअं ही ॿारु आहे, तव्हां ॾिसो था प्यारा ॿारो, त ही आईने जे अॻियां बीठो आहे। हाणे छा थो थिए त रोशनी जेका आहे उहा आईने सां टकराइजे थी। ठीकु आहे। उन खां बाद में जेको आहे त ॿार ते पवे थी ऐं ॿार खां टकराइजी वरी आईने ते पवे थी, त उन ॿार जो अक्स जेको आहे उन आईने ते अची थो वञे। उन खां बाद में प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां आईने जे ठहण जी ॻाल्हि कयूं हिते, त आईनो हिकिड़े क़िस्म जो शीशो हूंदो आहे, या आम असांजा शीशा हूंदा आहिनि। ठीकु आहे। याने ट्रांसपेरेंट मटीरियल, उनजे आर पार असां ॾिसी सघंदा आहियूं। पर छा थींदो आहे त उन शीशे जे पोयों हिकिड़े क़िस्म जी कोटिंग कई वेंदी आहे, हिकिड़े क़िस्म जो तह लॻायो वेंदो आहे। पोइ
सिल्वर जो बि हूंदो आहे, चांदीअ जो बि हूंदो आहे, या कंहिं ॿिए कंहिं धातुअ जो बि लॻायो वेंदो आहे। ठीकु आहे। हाणे जॾहिं उन शीशे ते असां हिकिड़े पासे खां तह लॻाईंदासीं त ॿिए तरफ़ खां हू असांखे पंहिंजो अक्स ॾेखारणु शुरू कंदो। ठीकु आहे। अगरि जेकॾहिं असां ही तह न लॻाईंदासीं प्यारा ॿारो, त हू असांजो सिर्फ़ु हिकिड़ो शीशो थींदो ऐं शीशे मां असां आर पार ॾिसी सघंदासीं ऐं असांखे पंहिंजो अक्स जेको आहे त उन शीशे में नज़र न ईंदो। ठीकु आहे। छो छाजे करे त शीशो जेको आहे उहो ट्रांसपेरेंट हूंदो ऐं मिरर जेको आहे उहो ट्रांसपेरेंट न हूंदो आहे, उनजे पोयां कोटिंग थियल हूंदी आहे। जॾहिं असां शीशे खे कोटिंग कंदासीं त असांजो उहो मिरर थी वेंदो। ठीकु आहे प्यारा ॿारो। पर कोटिंग कंहिंजी हूंदी? कोटिंग हूंदी असांजी या त सिल्वर जी या जेको आहे एल्युमिनियम जी। ठीकु आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था वरी टाइप्स ऑफ मिरर जे तरफ़। त आईने जा केतिरा क़िस्म थींदा आहिनि? तो आईने जा जेके आहिनि प्यारा ॿार उहे ॿ क़िस्म थींदा आहिनि। हिकिड़ो हूंदो आहे असांजो प्लेन मिरर ऐं ॿियो हूंदो आहे वरी असांजो स्पेरिकल मिरर। पहिरियां असीं हिते प्लेन मिरर खे जेको आहे त डिस्कस कंदासीं त प्लेन मिरर जेको आहे त छा हूंदो आहे ऐं उन खां बाद में असां सेकंड टाइप जे तरफ़ हलूं था। तो प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं असां प्लेन मिरर जी ॻाल्हि कयूं त इनखे सिंधीअ में चइबो आहे सिधो आईनो। ठीकु आहे। ऐं उन खां बाद में जेकॾहिं असां हिन जी डेफिनेशन खे ॾिसूं त डेफिनेशन में चवे थो अ मिरर विथ अ फ्लैट सरफेस, हिकु आईनो जंहिंजी सतह जेको आहे उहा सिधी हुजे। ठीकु आहे। हाणे जीअं तव्हां हिन पिक्चर में ॾिसी सघो था प्यारा ॿारो, हिन डायग्राम में ॾिसी सघो था त हीअ जेका सतह आहे हीअ सिधी आहे, यानी हीअ असांजो शीशो आहे, ही जेको आहे त ही हुनजी कोटिंग थियल आहे। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे तव्हां ॾिसो प्यारा ॿारो त ही जेको असां वटि डायग्राम आहे इहो जेको आहे त सिधो डायग्राम आहे, यानी फ्लैट आहे, या असां हिनखे जेको आहे त स्मूथ बि चई सघूं था। ठीकु आहे। हाणे प्यारा ॿारो हिन जूं ॿ साइडियूं आहिनि। हिकिड़ी उहा साइड जंहिं तरफ़ खां असां पंहिंजो चहिरो ॾिसंदा आहियूं या पंहिंजो पाण खे ॾिसंदा आहियूं, ऐं ॿी उहा साइड जंहिं तरफ़ खां वरी असां मटीरियल उन में लॻाईंदा आहियूं, कंहिं मटीरियल जी कोटिंग करे छॾींदा आहियूं। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो इहा जेका सिधी साइड हूंदी आहे इनखे बेसिकली चइबो आहे रिफ्लेक्टिंग साइड। ठीकु आहे। यानी लाइट हिन साइड खां अची करे हितां ई रिफ्लेक्ट थी वेंदी। उन खां बाद में ॿी जेका साइड हूंदी आहे प्यारा ॿारो, जंहिं तरफ़ असां जेको आहे त सिल्वर लॻाए करे या जेको आहे त एल्युमिनियम लॻाए करे उनखे सिधो कंदा आहियूं, उन साइड खे असां चवंदा आहियूं वरी पॉलिश्ड साइड। ठीकु आहे। त माना हेॾां ॿी साइड जेका आहे उहा असां पॉलिश कई आहे कंहिं अदर मटीरियल सां। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो उन खां बाद में सेकंड टाइप जे तरफ़ हलूं, उहा आहे असां वटि स्पेरिकल मिरर। तो हाणे स्पेरिकल मिरर जेको आहे प्यारा ॿारो उहो हीअं थींदो आहे, यानी गोल आईनो हूंदो आहे। तो हिनखे असां सिंधीअ में चवंदासीं मुड़ियल आईनो। ऐं उन खां बाद में अगरि जेकर हिन जी डेफिनेशन खे ॾिसूं त हिनखे असां कीअं लिखंदासीं, चवे थो अ मिरर दैट इज़ कर्व्ड इन शेप। चवे थो अहिड़ो आईनो जंहिंजो शेप जेको आहे उहो कर्व हुजे। ठीकु आहे। उहो मुड़ियल हुजे। अहिड़े क़िस्म जे आईने खे मुड़ियल आईनो या स्पेरिकल मिरर असां चवंदा आहियूं। ठीकु आहे प्यारा ॿारो। या हिनखे असां कर्व्ड मिरर बि चई सघूं था। उन खां बाद में प्यारा ॿारो हाणे असां कुझु वधीक स्पेरिकल मिरर जे बारे में डिस्कस कंदासीं। त मिसाल जे तौर ते ही असां वटि जेको आहे त हिकु स्पेरिकल मिरर जो पार्ट आहे। हाणे इन पार्ट में छा आहे त ही जेको ॿाहिरियों हिसो आहे प्यारा ॿारो, ही असांजो जेको आहे त पॉलिश्ड साइड आहे, ऐं ही जेको अंदरियों हिसो आहे उहो असांजो रिफ्लेक्टिंग साइड आहे। हाणे अहिड़ो मिरर जो पार्ट, अहिड़ो स्पेरिकल मिरर जो हिसो जंहिंजो अंदरियों हिसो, ठीकु आहे, ही जेको ॾिसो कर्व ठहियल आहे, इन जो अंदरियों हिसो जेको आहे उहो रिफ्लेक्टिंग हुजे ऐं ॿाहिरियों हिसो उहो पॉलिश्ड हुजे। इन क़िस्म जे पार्ट खे, इन क़िस्म जे मिरर खे असां चवंदासीं कॉनकेव मिरर, यानी लिकियल या कुॿो आईनो। उन खां बाद में हिनखे जेको आहे त ॿियो कन्वर्जिंग मिरर बि चयो वेंदो आहे। उन खां बाद में ॿियो वरी हिन जो टाइप थींदो आहे उहो हिन तरीक़े सां त हिन जो जेको ॿाहिरियों हिसो हूंदो आहे प्यारा ॿारो उहो रिफ्लेक्टिंग हूंदो आहे, ऐं उन खां बाद में अंदरियों जेको हिसो हूंदो आहे उहो वरी पॉलिश्ड हूंदो आहे। या इन क़िस्म जे स्पेरिकल मिरर जे हिसे खे असां चवंदासीं कॉन्वेक्स मिरर, जंहिंखे असां सिंधीअ में चवंदासीं ऑप्टियल आईनो। ऐं इनखे ॿियो बि नालो ॾिनो वेंदो आहे जंहिंखे चइबो आहे डाइवर्जिंग मिरर। ठीकु आहे प्यारा ॿारो। हाणे जेकॾहिं असां हिन यानी कॉनकेव मिरर ऐं कॉन्वेक्स मिरर जी जेको आहे त फॉर्मेशन जी ॻाल्हि कयूं त उहो कहिड़े नमूने सां असां फॉर्म करे सघूं था, कहिड़े नमूने सां उनखे ठाहे सघूं था,
त उन जे लाइ सभ खां पहिरीं असां स्पेरिकल मिरर खणंदासीं प्यारा ॿारो। हाणे असां छा था कयूं, उन स्पेरिकल मिरर खे हिक हिसे खां जेको आहे त उनखे असां कटियूं था। ठीकु आहे, हाणे हीउ हिसो जेको आहे उनजो असां कटियोसीं। उन खां पोइ इन हिसे में छा था कयूं, असां इन जो जेको ॿाहिरियों तह आहे उन ॿाहिरें हिसे खे, ॿाहिरें तह खे असां जेको आहे त अल्मोनियम सां कवर कयोसीं, यानी इनखे असां पॉलिश कयोसीं। ठीकु आहे, हाणे जॾहिं इनखे पॉलिश कयोसीं त अंदरियों हिसो इनजो छा थींदो, उहो रिफ्लेक्टिंग थी वेंदो। ठीकु आहे, हाणे अहिड़ो पार्ट जंहिंजो अंदरियों हिसो जेको आहे त रिफ्लेक्टिंग हुजे ऐं ॿाहिरियों हिसो जेको आहे उहो पॉलिश्ड हुजे, उनखे असां चवंदासीं कॉनकेव मिरर। ठीकु आहे, हाणे जेकॾहिं असां हिन लफ़्ज़ खे ॾिसूं प्यारा ॿारो, त हिन में कॉनकेव, केव जेको लफ़्ज़ हूंदो आहे उहो असां इस्तेमालु कंदा आहियूं गार जे लाइ, जेका जबलनि में अंदरि चुर ठहियल हूंदी आहे। त जेकॾहिं तव्हां हिन कॉनकेव मिरर खे ॾिसंदव प्यारा ॿारो, त हीउ बि अंदरें तरफ़ जेको आहे थोरो झुकियल आहे। ठीकु आहे, त इन जे करे हिनखे नालो ॾिनो वियो आहे कॉनकेव मिरर। उन खां बाद में जेकॾहिं असां हाणे हिते कॉन्वेक्स मिरर जे तरफ़ हलूं प्यारा ॿारो, त उन में उनखे ठाहिण जे लाइ छा कंदासीं, असां साॻे नमूने सां जेको आहे स्पेरिकल मिरर जो हिकिड़ो पार्ट खणंदासीं। ठीकु आहे, यानी हिते असां कटियो आहे स्पेरिकल मिरर खे। उन खां बाद में हाणे असां छा था कयूं, उन स्पेरिकल मिरर जे अंदरी तरफ़ जेको आहे, ठीकु आहे, जेको पार्ट असां कटियो आहे उन स्पेरिकल मिरर जो, उन जे अंदरी तरफ़ जेको उनजो अंदरि थियल हिसो आहे उनखे असां छा था कयूं, पॉलिश था कयूं। ठीकु आहे, जॾहिं उनजो अंदरियों हिसो असां पॉलिश कंदासीं त उनजो ॿाहिरियों हिसो छा थी वेंदो, उहो जेको आहे त रिफ्लेक्टिंग सरफेस थी वेंदो। ठीकु आहे, हाणे अहिड़ो स्पेरिकल मिरर जो हिसो जेको अंदरे तरफ़ पॉलिश हुजे ऐं ॿाहिरें तरफ़ रिफ्लेक्टिंग हुजे, त उनखे असां छा चवंदासीं, कॉन्वेक्स मिरर। ठीकु आहे प्यारा ॿारो, तो प्यारा ॿारो मूंखे उमेद आहे त तव्हांखे मिरर, उनजा टाइप्स ऐं स्पेरिकल मिरर जा जेके ही असां ॿ काइंड्स पढ़ियासीं उहे सुठे नमूने सां सम्झ में अची विया हूंदा। तो हिन लेक्चर खे असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।